तकरार ड्रामे जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं त नेक्स्ट एपिसोड जेका 2 ॾींहं खां पोइ हाणे ईंदी, यानी 160-61 जी एपिसोड जी तव्हांखे अपडेट ॾींदासीं त उन में छा थींदो। छा हाणे सिजावल वाक़ई दरिया ख़ान सां विढ़ंदो या मूसा इहा शर्त मञण में कामयाबु थी वेंदो त हू नवाब खान जी घरवारी जो तलाक कराए ऐं कोर्ट में चाढ़े ऐं शादी कंदो। छा मूसा इहा शर्त सिजावल जी मञंदो या मना करे छॾींदो। छा दरिया ख़ान खे बचाइण में मूसा कामयाबु थी वेंदो या मीर सां विढ़ंदो। छा लाला हाणे सिजावल सां जहिड़ो कंदो, छा सिजावल लाला खे पूरो कंदो नेक्स्ट एपिसोड में, या नवाब खान इन सभिनी दोस्तनि खे विढ़ाइण में पूरो कामयाबु थी वेंदो। भावल, मीर, सजावल, दरिया ख़ान जेका बि आहिनि, सॼी कहाणी तव्हांखे इन एपिसोड में ॿुधाईंदासीं। पहिरियां दोस्तो इन खे पूरो ॾिसिजो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं छा आहे, ऐं उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया त उनखे फॉलो, लाइक, इन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा। तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं दोस्तो। नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त मूसा जंहिं शर्त रखंदो, सिजावल अगरि मुंहिंजी इज़त जो प्लान तोखे करिणो आहे त पोइ वञी करे नवाब खान जी इज़त खे दाग़दार कर ऐं उन जी घरवारी निकाह बदी ज़ाल खे जेको आहे तूं निकाह कर, उनजी तलाक कराए तूं शादी कर। यानी उन जॻहियूं शर्त रखंदो, मूसा खे मजबूर कंदो। ऐं जेको आहे सिजावल हाणे दोस्तो इहा कोशिशि कंदो त हाणे दरिया ख़ान खे क़ाबू कयां ऐं मूसा दरिया ख़ान खे बचाइण जे लाइ सिजावल सां हा कंदो कंहिं न कंहिं रस्ते सां। बाक़ी मीर जेको आहे दोस्तो फ़िलहालु हिते लॿाड़ पियो हणंदो। बाक़ी लाला खे त उहे सिर जी ख़याल आहे, सिजावल सां 1-2 किस्तनि जा आम्हूं साम्हूं थींदो, लेकिन सिजावल मारींदो कोन लाला खे, दिलि जाए कयो तव्हां। बाक़ी इहा दरिया ख़ान फ़िलहालु हिकु पासे थियलु आहे ऐं भावल उनजो साथ ॾिनो मूसा जे चवण ते। इन दोस्तनि खे ठाहिण जे लाइ मूसा ऐं भावल वॾी कोशिशि कंदा। नवाब खान शैतानी कंदो। ठीकु आहे दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।